बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। हिन खां अॻु में 4 किस्सा बयान थी चुका। किस्सो नंबर 47 शिकार जे जानवरनि जो किस्सो, तवक्कुल ऐं कोशिश तरक करण जी बुराइनि बाबति। किस्सो नंबर 48 शींहं जो जवाबु ॾियणु ऐं कोशिश जी ख़ुसूसियत बाबति। किस्सो नंबर 49 शिकार जी तवक्कुल खे कोशिश ऐं कमाइण ते तरजीह ॾियणु ऐं किस्सो नंबर 50 शींहं जो वरी कोशिश खे तवक्कुल ऐं तस्लीम ते तरजीह ॾियणु। हिन हिसे में असीं 3 किस्सा पढ़ंदासीं। किस्सो नंबर 51 वरी शिकारनि जो तवक्कुल खे कोशिश ऐं कमाई ते तरजीह ॾियणु। किस्सो नंबर 52 शींहं जो तवक्कुल ते कोशिश खे ॿियो दफ़ो तरजीह ॾियणु ऐं किस्सो नंबर 53 शिकारनि जो तवक्कुल खे कोशिश ते वरी तरजीह ॾियणु। किस्सो नंबर 51 वरी शिकारनि जो तवक्कुल खे कोशिश ऐं कमाई ते तरजीह ॾियणु। क़ौम गुफ्तंज के कस्बे अज़ोफ़े ख़लक लुक़्मे तज़वीर दां बरक़दरे हलक। क़ौम उनखे चयो त कोशिश माण्हुनि जी कमज़ोरीअ जे करे आहे ऐं उनखे बक़दरे हलक यानी निड़ी फ़रेब जो गवाह सम्झ। इंसान खे कमाई हिन करे करणी पवे थी त उन जे अक़ीदे में कमज़ोरी अची वई आहे। ख़ुदा ते भरवसो नथो करे, ख़ुदा जे हुकुम ते सर तस्लीम खम करणु घुरिजे। इंसान तदबीर कई ऐं तदबीर ॼार बणी। फ़िरौन दरवाज़ो बंदि कयो ऐं दुश्मन घर में हो। फ़िरौन जी तदबीर उन क़िस्म जी हुई। नोट: फ़िरौन लक़ब आहे, नालो वलीद बिन मुसअब अथसि। उहो मिस्र जो ज़ालिम बादशाह थी गुज़रियो आहे। जादूगरनि हिन खे ॿुधायो त बनी इसराईल में हिकु छोकिरो पैदा थींदो जेको तुंहिंजी सल्तनत जे ज़वाल जो बाहिस बणिबो। उन जे करे फ़िरौन बनी इसराईल में पैदा थियण वारा ॿार क़त्ल कराइण शुरू कया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन जी वालिदा पैदाइश खां पोइ दरिया नील में विझी छॾियो, जेको नेठि वञी फ़िरौन जे घर में पहुतो ऐं उन जी परवरिश उते थी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जी सल्तनत जे ज़वाल जो सबबु बणियो। ॿारु जेसीं ताईं हलियो न थिए तेसीं ताईं वालिद जो कंधु उन जी सुवारी हुई। जॾहिं पेरनि सां हलियो तॾहिं मुसीबत ऐं मुशक़त जी ऊंदहि में फासी वियो। रूहे आलम अज़ल में हथनि ऐं पेरनि खां सवाइ फिरिया पए, छाकाणि त आलम बाला मादा खां साफ़ आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हवा खे कणिक खाइण खां पोइ हुकुम थियो त हेठि ज़मीन ते लहो। असीं अलाह जा अयाल आहियूं। जीअं हदीस कुदसी में फरमायो आहे त अल ख़लक़ु अयालुल्लाह, मख़लूक अलाह जो अयाल आहे। अलाह साईं आसमान मां मींहुं वसाए थो। हीअ बि करे सघे थो त उहो करम सां मानी ॾे। किस्सो नंबर 52 शींहं जो तवक्कुल ते कोशिश खे ॿियो दफ़ो तरजीह ॾियणु। गुफ़्त शेरे आर वली रब्बुल इबाद नर्द पाने पेश पाए मानिहात। शींहं जो त हाओ पर बाननि जे परवरदिगार असांजे पेरनि वटि चाढ़ी रखी छॾी आहे। जॻह ते दर्जे बदर्जे चढ़णु घुरिजे। तोखे पेर आहिनि पोइ मंडो छो थिए, हथ आहिनि पोइ चंबो छो थो लिकाई। आका ग़ुलाम खे बेलचो ॾिनो आहे, मतिलबु हीअ आहे त ज़मीन खे खोट। जॾहिं ख़ुदा उहे उज़वा ॾिना आहिनि त इशारो आहे त हथ पेर कम में हलाए। जॾहिं तूं उन्हनि इशारनि खे दिलि ते नक्श कंदे, महिनत ऐं रियाज़त कंदे, तॾहिं मुजाहिद सां कशफ़े शहूद थींदो। हाणे तो ते अमलनि जो भार थींदो, सुभाणे उहे ई अमल राहत जो सबबु थींदा। पंहिंजो पाण खे मजबूर न सम्झ। जॾहिं तूं अलाह जी दरबार में पहुचंदे त तोखे हक़ जो मुशाहिदो मुयसर थींदो। उहो शख़्स जेको अक़ीदे जबर जो क़ाइल आहे, इंसान खे मजबूर महज़ सम्झे थो, उहो बि पंहिंजे नफ़े जे लाइ भॼंदो वधंदो। इबादत ऐं अताअत में पाण खे मजबूर सम्झे थो। पाण खे मजबूर सम्झणु ईअं आहे जीअं चोरनि जे विच में सुम्हणु। जेको कुकड़ जे बेवक़्त बांग ॾिए थो उनखे ज़बह कयो वेंदो आहे। कुवत अक़लिया खे जेकॾहिं कम में न आंदो वञे त उहा बेकार थी वेंदी। अलाह जी नेमतुनि जो इनकार जो सबबु
अज़ाब आहे। कम में लॻण खां पोइ तवकुल करणु घुरिजे। अलाह ते भरोसो ज़रूरी आहे, वरना इंसान मुसीबत में मुब्तला थी वेंदो। किसो नंबर 43 शिकारनि जो तवकुल खे कोशिश ते वरी तरजीह ॾियणु। जुमिले बावे बांग बा बर्दाश्तंद का हरीसा की सबबे हा काश तंद। सभई उन ते वावेला करण लॻा त उहे असबाब हरीसन पोखिया आहिनि। मतिलब त हरीस इंसान असबाब इख़्तियार कंदा आहिनि। जेकॾहिं असबाब इख़्तियार करणु मुफ़ीद हुजे हा त लखे इंसान जिन असबाब अख़्तियार कया महरूम छो थिया। पेट भरजण ते अरनांग बि सुम्ही रहंदो आहे, वरना ज़ुबान ॿाहिरि कढी फिरंदो पियो आहे। जेकी माण्हू असबाब खे हक़ीक़ी मुअसर मञनि था, उन्हनि जे मकर सां जबल बि हटी वेंदा आहिनि। ए नामदार, कोशिश खे बराए नाम सम्झ, कोशिश वहम खां सवा कुझु बि न आहे।